बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में जिसकम जिसाफ ज़िले घोट की तरफा जिसकम चेयरमैन असलम खैरपुरी, दोस्त अली भट्टी, माजिद ओगाही ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ मीरपुर माथेलो में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वहीद सिंधी, मोहम्मद हनीफ सूमरो, रशीद सिंधी, कामरेड मुजीब, सलेमान लुंड ऐं ॿियनि वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। ॾिसूं था मीरपुर माथेलो मां मोहम्मद हनीफ सूमरो जी ही रिपोर्ट। तो पेर पसारे वेठो आं तो डूंगर अॾारे वेंदासीं। मीरपुर वासियों, शहर वासियों, जसकम ऐं जसाब जा कारकुनो, जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं त मज़दूर तौर उनखे जेको आहे होटल मज़दूरी तां वापसि ईंदे खंबे गुम कयो वियो आहे। उनखां अलावा जसकम चेयरमैन असलम खैरपुरी जेको 6 अप्रैल खां चार्टर सेलनि खां पोइ जेल में मुंतकिल कयो वियो, खेसि बि मुआशरनि जे अंदरि ॿिनि मुल्कनि जे अंदरि नौजवाननि जो क़दुरु हूंदो आहे। नौजवान मुस्तक़बिल जा महिमान हूंदा आहिनि, पर हिते उन्हनि मुस्तक़बिल सां खेॾियो थो वञे। असां चऊं था, असांजो अॼु इहो मुतालबो आहे जेकॾहिं असलम खैरपुरी खे असां पंहिंजी जेकी जिदोजहद आहे उहा जारी रखंदासीं। असां हिकु क़दम बि जेको आहे पोइ वठण लाइ तयारु न आहियूं।